आही सिंध मुंहिंजी मां हिनो सॾु अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। क़ौमी काज खे खिप्रो जे इंसानी हक़नि जी तंज़ीम जे अॻुवान सियासी समाजी ऐं शहरियुनि पारां भरपूर आजियां कई वई है। ऐं जस पेश कयूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे, जंहिं सिंधी सकाफ़त खे झर जंग में उजागर कयो है। अवामी न्यूज़ जा असीं तुराइता आहियूं ऐं हीअ स्टूडियो ॾिसी अवामी न्यूज़ जो असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे खिपरे शहर में अवामी न्यूज़ तमामु सुठो कमु करे पई ऐं सिंध जे हिन एकता ॾियारे ते बि तमामु सुठो जेको असां प्रोग्राम कया आहिनि ऐं करे पई। सिंध असांजी माउ, सिंध त असांजो हज़ारा साल पुराणो कल्चर ऐं मोहन जे दड़े खां वठी ऐं असांजो तहज़ीब सभु सिंध में ई आहे ऐं सिंध खे जे इहे कल्चर इहे ॻाल्हियूं उजागर करण सां नई नस्ल में बि इहो पैगाम पहुचंदो ऐं इनशा अल्लाह हीअ प्रोग्राम थींदा रहंदा। ऐं अवामी न्यूज़ चैनल जस लाइ जंहिं हिकु त पहिरें नंबर में बहितरीनु ही जेको सो हिन पंहिंजो स्टूडियो सजायो आहे, सकाफ़ती कल्चरली हर हवाले सां इहे माना रिच स्टूडियो आहे। ऐं उन खां पोइ जेको सिंध मुंहिंजी माउ जे नाले सां जेको हिननि इहा मुहिम शुरू कई आहे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां, तमामु बहितर क़दम आहे। ऐं खिपरे जे पसपंदा इलाइक़े में जिते ॾुतड़ियल माण्हुनि खे जेको आहे सो महांगाई ऐं बेरोज़गारनि ऐं मुसीबतुनि में निपुड़जी चुका आहिनि, हिते माण्हुनि जे लाइ हिकिड़ी तफ़रीह मुहैया करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांजो ख़िदमतूं जेके खिपरे जे लाइ तमामु बहितरीनु ख़िदमतूं आहिनि अवामी न्यूज़ जूं। अवामी न्यूज़ बहितर कमु करे रही आहे ऐं हर इशू ते अवामी न्यूज़ पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं खिपरे वासियुनि सां गॾु बीठी आहे, कुलो कुलो में मिलाए बीठी आहे। त ऐं अवामी न्यूज़ जी पूरी टीम जस लाइ तमामु बहितर जो सकाफ़ती कल्चरली तौर ते तव्हां मोहन जे दड़े जी सकाफ़ती वारसनि खे जेको आहे सो तव्हां हिकु अलॻि ऐं नए रूप सां उजागर कयो आहे। माशाअल्लाह ऐं हिकु शाइर है, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं मिठा दिलदार आलम सबाबत करी। तमामु बहितरीनु जैसा अव्हांखे सलाम पेश कजे थो अवामी न्यूज़ जी टीम खे। सिंध मुंहिंजी अमा असांजो जेको इहो टोपी अजरक ऐं रली जेका असांजी जेका सुञाणप आहे उहो पूरी दुनिया में मशहूरु आहे। हीअ कंहिंखां लिकियलु छुपल न आहे, हिन जी हिस्ट्री जेका हज़ारे साल पुराणी आहे। हर माण्हू माना हर क़ौमियत जो जेको बि हुनखे हिस्ट्री ही माना ख़बर बि आहे सिंध असांजी छा आहे, मोहन जे दड़े जी हिस्ट्री असांजी। असां जेको इहो ॾियारो असीं मल्हायूं था हिन जो बख़ूबी जीअं ईद जो ॾियारो जो इंतज़ारु कंदा आहियूं, असीं इंतज़ारु कंदा आहियूं हुन जो। ऐं असां में ख़ुशी महसूसु थिए बि अवां इहो उनवान ते इहो प्रोग्राम रखियलु आहे जंहिंमें असांखे दावत ॾिनी आहे। ऐं असां कुझु ॾींहं पहिरीं अवामी न्यूज़ जे तजुलसल पंहिंजो रुख जमाल ते मच कचेरी रखे सईद जमाल शाह जी औताक ते, जिते हिकु सुठो प्रोग्राम असां रखियो, जिते सुघड़ कचेरियूं ऐं पंहिंजो रली ऐं पंहिंजो डांद वग़ैरह जेके सभु जेके असांजा कल्चर आहिनि उहो प्रमोट असां कयो। ऐं अव्हांजो वरी सलाम पेश कयां, सुठो हिकिड़ो इहो प्रोग्राम असां रखियो ऐं सुठो स्टूडियो मां सजायो आहे। ऐं सभ खां पहिरीं त अवामी न्यूज़ जी जेका टीम आहे उन जो शुक्रियो अदा करियां थो ऐं तमामु घणी ख़ुशी थी तव्हांजो इहो स्टूडियो ॾिसी। इहा महिनत तव्हांजी, तव्हां इन शइ खे उजागर करियो पिया ऐं इहो असांजी सुञाणप आहे ऐं इन खे तव्हां तमामु सुठे नमूने स्टूडियो खे सजायो आहे ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी। सिंध असांजी सुञाणप आहे, दुनिया में सिंधी अहिड़ी क़ौम आहे, सिंध जो अहिड़ो कल्चर आहे जेको लिके किथे बि कोन्ह, सभिनी खां मुनफ़रद असांजी सुञाणप आहे। बहरहाल आउं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां हीअ एतिरी महिनत कई आहे, तव्हांखे सलाम पेश करियूं था। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।